बाबा वांगा बुल्गारिया जी हिक पुरस्कार शख्सियत हुई जंहिंजो मौत 1996 में थियो हो। हिन ॿुढड़ी औरत खे घणा माण्हू रूहानी औरत सम्झंदा हुआ, छो त पंहिंजे मौत खां अॻु हिन केतिरियूं ई अहम अॻकथियूं कयूं हुयूं। हिन औरत जे लाॾाणे खे केतिरा ई साल गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं संदसि अॻकथियूं सही साबित थींदियूं आहिनि ऐं हर नए साल हिकु भेरो ॿीहर संदसि अॻकथियुनि जो ज़िक्र कयो वेंदो आहे ऐं ॾिठो वेंदो आहे त नए साल में बाबा वांगा जी अॻकथियुनि मूजिबि छा थियण वारो आहे। हिन साल लाइ कयल संदसि अॻकथियुनि में हाकारी तोणे नाकारी वाक़िया शामिल आहिनि। बाबा वांगा चवाणी त 2024 में क्वांटम कंप्यूटिंग में कामयाबी मिली वेंदी ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ओचितो इनकलाब आणे छॾींदी, जंहिंसां धरतीअ ते मौजूदु हर माण्हू मुतासिर थींदो। नए ईंदड़ साल में कैंसर जो इलाज दरियाफ़्त कयो वेंदो ऐं इंसानियत खे हिन मौतमार बीमारीअ मां छुटकारो मिली वेंदो। बाबा वांगा इहा बि अॻकथी कई आहे त रूसी सदर व्लादिमीर पुतिन ते कातिलाणो हमलो कयो वेंदो ऐं मथसि हमलो कंदड़ संदसि ई मुल्क जा माण्हू हूंदा। बाबा वांगा अॻकथी कई त अमेरिका जो अॻूणो सदर डोनाल्ड ट्रंप 2024 में पुरस्कार बीमारीअ में मुब्तला थी वेंदो। बाबा वांगा 2024 लाइ साइबर हमलनि में वाध खां ख़बरदार कयो हो। अॻकथी मूजिबि हैकर्स हसास इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणाईंदा, मिसाल तौर पावर ग्रिड ऐं वाटर प्लांट्स वग़ैरह। बाबा वांगा मूजिबि 2024 में मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि जे करे तबाही आणींदड़ कुदरती आफ़तूं ईंदियूं। मथे साल ख़तरनाक मौसमी हालतूं वधी वेंदियूं, तूफ़ान ऐं ॿोॾूं ईंदियूं, जंहिंसां वॾे पैमाने ते तबाही ऐं जानी नुक़सान थींदो। हुन इहा अॻकथी कई त पैसिफिक रिम वारे इलाइक़े में वॾो ज़लज़लो ईंदो, जंहिंमें वॾो जानी नुक़सान ऐं माली नुक़सान थींदो। बाबा वांगा अॻकथी कई त 2024 में हिकु वॾो मुआशी बहिरान ईंदो, जेको आलमी मईशत खे मुतासिर कंदो। हिक ॿी अॻकथी मूजिबि हिकु ड्रैगन सॼी धरतीअ ते कब्ज़ो करे राॼ कंदो, जेको रूस, चीन ऐं भारत थी सघे थो। पर बाबा वांगा ड्रैगन जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, जंहिंमां मुराद चीन आहे। हिते इहा ॻाल्हि ॼाणणु ज़रूरी आहे त जेतोणीकि बाबा वांगा जूं अॻकथियूं सही साबित थींदियूं आहिनि, पर के अहिड़ियूं अॻकथियूं बि आहिनि जेके दुरुस्त न थियूं हुयूं ऐं इहो सम्झिजे त मुस्तक़बिल जी अॻकथी करणु हमेशह दुरुस्त नाहे हूंदो। उहे वाक़िया फर्दनि ऐं समाजी अमलनि जे करे तब्दील बि थी सघनि था। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बाबा वांगा 1911 में ॼाई ऐं 1996 ताईं बल्गारिया में हयाती गुज़ारियईं। हू अंधी हुई ऐं खेसि वॾा वॾा माण्हू मुस्तक़बिल बाबति सलाह लाइ घुराईंदा हुआ। केतिरा ई माण्हू बाबा वांगा जी ॻाल्हियुनि ते शक कंदा आहिनि, पर तंहिं बावजूदि हुन जूं केतिरियूं ई अॻकथियूं सचियूं साबित थियूं आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो हू शोहरत रखे थी। ऐं संदसि अॻकथियूं न रुॻो 2024 ताईं, पर अञा बि केतिरा ई ॾहाका वधीक कयल आहिनि। इन हवाले सां अवामी आवाज़ पारां हिकु तफ़सीली वीडियो अॻु बि जारी कई वई हुई, जंहिंजी लिंक हिन वीडियो सां शेयर कई पई वञे।